जीअं त नाज़रीन, सरज़मीन अंबिया चवराइण वारा मुल्क पंहिंजे अंदरि तारीख़ जे हवाले सां बेपनाह मालूमात सांढियो पिया आहिनि, जंहिंजी बदौलत सां अॼु सॼी दुनिया अरब जी तारीख़ खां वाक़ुफ़ु आहे। उन्हनि वारियासी इलाइक़नि में कुझु जायूं अहिड़ियूं बि आहिनि जेकी क़दीम हुजण जे करे जिन्नात जा शहर बि सॾिबा आहिनि, जिते आए ॾींहुं को न को अहिड़ो अजीब वाक़ियो पेश अचणु मामूली ॻाल्हि सम्झो वञे थो। पर इन अरब जे सहरा में मौजूदु बहला नाले ॻोठु, जेको ओमान जी दारुल हुकूमत मस्कत खां कुझु फ़ासिले ते मौजूदु आहे, हिन में कुझु वक़्तु पहिरियां थींदड़ हिकु वाक़े जेको कंहिं बि इंसान जा लिंग कांडराइण लाइ काफ़ी आहे। जीअं त चयो वेंदो आहे त कुझु अरसा पहिरियां हिकु शख़्स सिलासा खां कुझु ज़रूरी सामान जे लाइ तबरेज़ खां थींदो मस्कत वञी रहियो हो, त रस्ते में हिन जो हिकु अहिड़े इलाइक़े खां गुज़र थियो जंहिंखे बहला जे नाले सां ॼातो वञे थो। सफ़र जे दौरान राति जी तारीख़ीअ में हिन खे कुझु माण्हू नज़र आया जेकी गोल दायरे जीअं ईअं वेठा हुया जीअं कोई जश्न मल्हाईंदा हुजनि। हिन नौजवान सोचियो छो न उन्हनि जी ख़ुशीअ में शरीक थिजे, जीअं दिमाग़ खे बि कुझु देरि ताईं राहत मिले। पोइ इहो सोची उहो नौजवान हुननि जे वेझो वियो ऐं उन्हनि जॾहिं हिन नौजवान खे ईंदे ॾिठो त सभु अदब मां बीही रहिया, मगर हू नौजवान उहो ॾिसी हैरान हुयो त हीअ माण्हू एॾे गरम सहरा में बाहि छो ॿारियो वेठा आहिनि। ख़ैर, नौजवान हिननि ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कयो ऐं हुनखे उहा ॻाल्हि तमामु घणी वणी जो हू हिन खे ॾिसी एतिरामन बीही रहिया। हू उन्हनि जो हुस्न इख़लाक़ ॾिसी ॾाढो मुतमइन थी वियो ऐं उन्हनि सां गॾु वेही रहियो, मगर गर्मी तमामु घणी हुई त हुन सोचियो त खाधो वञी पंहिंजी गाॾीअ में वेही खाइजे। उहो सोची हुन पंहिंजी भर में वेठल हमराह खे चयो त मूंखे बुख लॻी आहे, मगर गर्मीअ जे करे हिते वेहणु ॾुखियो थो लॻे, सो मां पंहिंजी गाॾीअ में वेही खावां थो। उन्हीअ ते हू नौजवान राज़ी थियो ऐं हिननि जे वॾनि वॾनि देगनि में मौजूदु खाधे मां हिकु शख़्स कुझु खाइण लाइ थांव में विझी ॾिनो। नौजवान खाधो खणी गाॾीअ में वेठो ऐं जीअं खाधो खाइण लॻो त हुन खाधे में मौजूदु घटिया धप हुन नौजवान खे कावड़ ॾियारे छॾी। उन कावड़ में उहो नौजवान हुननि माण्हुनि वटि वञणु लॻो त जीअं उन्हनि खां हिन बदज़ाइक़े खाधे जी शिकायत करे, मगर जीअं ई उहो उते पहुतो त उहो ॾिसी हैरान थी वियो त उतां हर शइ ग़ाइबु हुई। उन्हनि जा बिगड़ियल भयानक चहिरा ॾिसी हीउ सम्झी वियो त हीअ का ॿी मख़लूक आहे। हू नौजवान ख़ौफ़ विघे पंहिंजी गाॾीअ ॾांहुं डोड़ पाती। जीअं ई गाॾीअ जी तरफ़ मुंहुं कयईं, हुनखे अजीबो ग़रीब खिलण जूं आवाज़ूं ॿुधण में आयूं। वारीअ जे हिकु वॾे तूफ़ान हुनजे अखियुनि जी दीद धुंधलाए छॾी। पोइ अचानक हुनखे महसूसु थियो त कंहिं ज़ोर सां खणी हुनखे ज़मीन ते उछलाए छॾियो आहे। काफ़ी देरि ताईं इन हालत में रहण खां पोइ जीअं ई हुनखे होश आयो त हू पंहिंजी गाॾीअ जे टायर हेठां आयल हुयो। उहो ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करणु लॻो, कंहिंखे मदद जे लाइ पुकारणु लॻो। अचानक हिकु ॿी गाॾी ज़ाहिर थिए थी जंहिंमां हिकु शख़्स लहे थो जेको शिकिल ऐं सूरत में को नेक माण्हू थे लॻो। हिन ॿुधायो त हीउ हिकु आमिल आहे ऐं उतां गुज़रंदो रहंदो आहे त जीअं बदमाश जिन्हनि खां मां कंहिं मज़लूम इंसान जी मदद करे सघां। हुन खां पोइ हुन आमिल हुनखे ॿुधायो त हिन जाइ जो नालो बहला आहे, को बि हितां गुज़रण खां लवाईंदो आहे, पर तोखे उहा हिदायत थो कयां त वरी कॾहिं ज़िंदगीअ में हिन जॻह जो रुख न कजां। दोस्तो, अहिड़ा कई वाक़िया हिन जॻह ते थी चुका आहिनि, छो जो चयो वेंदो आहे त मशहूर ज़माना जादूगर जंहिंखे दुनिया सामरी जादूगर जे नाले सां सुञाणे थी, जंहिंजो मुतलक़ मशहूरु आहे त हिन जो तालुक़ु शैतानी जिन्नात सां हुयो, जंहिंजे करे हू जादूगरी जा अहिड़ा ख़तरनाक करतब ॾेखारींदो हो जिन ते यकीन करणु मुश्किल हुयो। पर जॾहिं हू फ़ौत थियो त हुनजी लाश ओमान जे दारुल हुकूमत मस्कत में हिकु जाइ ते दफ़नाई वई। हुनजी क़बर जी मनूसियत जे करे कई शैतान जिन्हनि उते पंहिंजा डेरा जमाया। मस्कत खां कुझु किलोमीटर जे फ़ासिले ते बहला नाले हिकु ॻोठु उन्हनि शैतान जिन्हनि जी पनाहगाह आहे, जंहिंजे करे उतां गुज़रण वारा माण्हू कंहिं न कंहिं शैतान जिन्हनि जे शिर जो शिकार बणिबा आहिनि। जीअं त हुन ॻोठ में रहण वारा माण्हू बि आहिस्ता आहिस्ता हुन ॻोठ मां लॾे विया आहिनि। एतिरियूं सदिरियूं गुज़रण खां पोइ बि उहो इलाइक़ो वीरान ऐं भयानक नज़र अचे थो। गॾोगॾु जिन्हनि जो शहर बि सॾिबो आहे, छो जो उतां जे माण्हुनि अहिड़ा अहिड़ा वाक़िया ॿुधाया आहिनि जंहिं तां साबित थिए थो त हीउ ॻोठु हाणे मुकमल तौरु जिन्नात जे कब्ज़े में आहे। दोस्तो, उमेद आहे तव्हांखे हीअ मालूमाती वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। तव्हां सभिनी दोस्तनि खां गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटन ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं अचण वारियूं मालूमाती वीडियोज़ तव्हां ताईं रसाई करे सघनि।